अमी ॾिसी रहिया आहियूं MHB HD न्यूज़ चैनल ऐं मां आहियां मोहम्मद नवाज़। दादू पहिरियों चीफ इरफान अली बिरहमानी जी ही रिपोर्ट। दादू पैरामेडिकल स्टाफ अलायंस सिंध पारां पंहिंजे हक़नि लाइ शुरू कयल तहरीक जे सिलसिले में अॼु 3 ॾींहं बि सिविल अस्पताल जी OPD बंदि। पैरामेडिकल स्टाफ ज़िला दादू जे अॻुवाणनि राजा रफ़ीक पंवर, निसार अहमद लिशारी, मोहम्मद आचर पंवर, इम्तियाज़ अहमद डावच ऐं ॿियनि तरफ़ां सर्विस एक्सचेंजर टाइम स्केल हेल्थ प्रोफेशनल अलाउंस खे पघार मुस्तक़िल करण समेत ॿियनि जाइज़ मुतालबनि जी मंजता लाइ सिविल अस्पताल दादू जी OPD आॾो हथनि में बैनर खणी एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त वज़ीर सिहत मुख़्तलिफ़ अस्पतालनि खे चेक करे थो। अॼु दादू जे अस्पताल जो विज़िट ते अचे असां मिनिस्टर हेल्थ आॾो पैरामेडिकल जे मसइलनि सां गॾु दादू में सहूलतनि जी अणहूंद खे ख़तम करण जा मुतालबा रखंदासीं। वज़ीर आला सिंध ऐं ॿियनि अख़्तियारनि खां मुतालबो था करियूं त असांजा जाइज़ मसइला हल कया वञनि ऐं असांजे जेकी समरी फाइनेंशियल डिपार्टमेंट जे सेक्रेटरी जी टेबल ते पियल आहे उन खे मंज़ूर करे पैरामेडिकल स्टाफ जी पखड़ियल बेचैनी ख़त्म कई वञे।